9 मई सान्हे जे ज़िम्मेवारनि सां को बि समझौतो नथो थी सघे। पाकिस्तान जो हथियारबंद फ़ौजूं पंहिंजे वक़ार ऐं इज़त खे हर क़ीमत ते बरक़रार रखण जो अहद कनि थियूं। पाक फ़ौज जे तर्जुमान जो बयान। ISPR पारां जारी कयल पधिराई मूजिबि क़ौमी तारीख़ जे हिन कारे ॾींहं ते ब्रेन वॉश थियल शरपसंदनि हिक बग़ावत कई ऐं ॼाणी वाणी रियासती इदारनि ख़िलाफ़ तशदुद जो सहारो वरितो। शरपसंदनि ॼाणी वाणी रियासत जे मुक़दस अलामतुनि ऐं क़ौमी विरसे जे माॻनि ते भञ-ड्राह कई। शरपसंदनि जो मक़सदु मुल्क में हथ ठोकियो ऐं तंग नज़र इनक़लाब आणण जी नाकाम कोशिश हो। पाक फ़ौज जी पधिराई में वधीक चयो वियो त हथियारबंद फ़ौजुनि इंतिहाई सब्र जो मुज़ाहिरो कंदे तख़रीबकारनि, सदन सरबराहनि ऐं मनसूबा सिटींदड़नि जी कुधी कोशिश खे नाकाम बणायो। शरपसंदनि जो बुनियादी मक़सदु अफ़रातफ़री पखेड़े अवाम ऐं हथियारबंद फ़ौजुनि विच में टकराव खे हथी ॾेई मुल्क खे ग़ैर मुस्तहकम करणु हो। शरपसंद धुरिन 9 मई बाबति बयानीअ खे टोड़े बरोड़े पाण खे इन खां आजो करण ऐं रियासती इदारनि ते इल्ज़ाम मढ़ण जी कोशिश बि कई। 9 मई जे असुल ॾोहारियुनि खे इंसाफ़ जे कटहरे में आणे इहो यकीनी बणाइणो आहे त आईंदा केर बि क़ौमी हीरोज़ जे यादगारनि जी बेहुरमती करण जी जुरत न करे सघे। अॼोके ॾींहुं हथियारबंद फ़ौजूं पाकिस्तान जी अंदरूनी ऐं बैरूनी दुश्मननि जे गुधनि इरादनि खे नाकाम बणाइण वारे अज़म जो बरजाह कनि थियूं। असांजा शहीद, हिननि जा ख़ानदान असांजो फ़ख़्रु आहिनि। पाक फ़ौज जो पाकिस्तानी अवाम सां इंतिहाई ख़ासि रिश्तो आहे।